अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। कराची जी सोल्जर बाजार में रहायशी इमारत अंदर गैस सिलेंडर धमाको, फौतन जो अंग 16 थी वियो। 4 ॿारहां ऐं 3 औरतूं भी शामिल। 14 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। 27 वरनि जो कंबर अली, संदसि कारोबारी यास्मीन ऐं संदसि 2 वरनि जी धीउ नरगिस हयाती विञाए वेठा। 28 वरनि जो नज़ीम ऐं संदसि 5 सालनि जो पुट वसीम बि वाक़िए में फौत। पीरसन मोहम्मद रियाज़, नौजवान सजाद, ॿारनियूं नाज़िया, बेनज़ीर ऐं सोनी बि फौतन में शामिल। रेस्क्यू इख्तियारनि जो चवणु आहे त टिम्बाड़ इमारत 40 खां 50 गज़ जी एराज़ी ते ठाही वई हुई। धमाके जी शिदत सबबि इमारत ढही बर्क़ पइजी वई। लोह खे कटे मलबे हेठां माण्हुनि खे कढियो वियो। धमाको सहरी वक़्तु गैस सिलेंडर या गैस छिकण वारी मशीन फाटण करे थियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इमारत में धमाके जो नोटिस वरितो। जांच जो हुकुम। सोल्जर बाज़ार वाक़े में क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। कमिश्नर कराची खे वाक़े जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। ज़ख़्मुनि खे बेहतर तिबी इमदाद फराहम करण ऐं मुतासिर ख़ानदाननि सां तावन जी भी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाबेमुन चयो आहे त अफ़सोसनाक हादसे ते सिंध हुकूमत ॾुख में वरतल आहे। फौतनि जे वारसनि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार कयूं था। वज़ीर आज़म अॼु ग़ज़ा अमन बोर्ड जे इजलास में शरीक थींदो। इजलास की सदारत अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप कंदो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह शरीक थींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ग़ज़ा फ़ौज मोकिलण जे मामले ते वज़ाहत तलब कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान खे अमन मिशन जे दायरे ते ख़दशा आहिनि। पाकिस्तान ख़ातिरी चाहे थो त हीउ हिकु अमन मिशन हूंदो। उनखे हमास के हथियारनि खां पाक करण जो टास्क न ॾिनो वेंदो। वज़ीर आज़म जे अमरीकी क़यादत ऐं आलमी अख़बारनि सां मुलाक़ातुनि जो बि इम्कान। बाजोड़ में दहशतगर्द हमले ते अफ़गान नाज़िम लाहौर जे परदेही ऑफिस तलबी। पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थियण ते डीमार्च कयो वियो। परदेही खाते जे तर्जुमान ताहिर अंद्राबी चयो आहे त बाजोड़ में दहशतगर्दनि जे हमले ते अफ़गान हुकूमत लाइ एहतिजाजी मरासिलो मानियो वियो आहे। पाकिस्तान ख़ारजियुनि ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हक़ महफ़ूज़ रखे थो। हफ़्तेवार ब्रीफिंग में परदेही तर्जुमान वधीक चयो आहे त अफ़गान हुकूमत समूरनि दहशतगर्द ग्रुपनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई यकीनी बणाए। परदेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्द हमला प्रॉक्सी जंग जो नतीजो आहिनि। बाजोड़ में दहशतगर्दनि जे हमले में 11 पाकिस्तानी फ़ौजी शहीद थिया हुआ। गुल प्लाज़ा साने जी अदालती कमीशन जे सरबराह जस्टिस आगा फैसल चयो आहे त अॼु ॿीहर वाक़ियो पेश आयो आहे। 16 माण्हू फ़ौत थिया आहिनि। छा 40 खां 50 गज़ जे प्लाट ते ऊची इमारत ठाहिण जी इजाज़त ॾेई सघिजे थी? सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी चवे थी त जेसीं ताईं शिकायत न थी थिए हू कार्रवाई नथा करे सघनि। इन इमारत बाबति बि कॾहिं कंहिं शिकायत न कई हूंदी। गुल प्लाज़ा अदालती कमीशन जे इजलास दौरान जस्टिस आगा फैसल जा रिमार्क्स जुडिशियल कमीशन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां 47 सवालनि जा जवाब तलब करे वरिता। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में शदीद बाढ़ आई। कारोबार की पुजानी ते 100 इंडेक्स में 6682 पॉइंटन की लात। 100 इंडेक्स 1,72,170 पॉइंट से अची वियो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर बानी पीटीआई सां डील वारियुनि ख़बरुनि की तरदीद करे छॾी। अता चयो आहे त न का डील थी आहे न ई का रियायत ॾिनी आहे। कंहिं बि क़िस्म जी रियायत जो तासुर ॾियणु बिल्कुलु ग़लत आहे। अमरीकी फ़ौज पारां हलंदड़ हफ़्ते ईरान मथां हमले जूं तयारियूं। डोनाल्ड ट्रंप पारां हमले जे हवाले सां नेशनल सिक्योरिटी टीम सां मुशावरत। इसराइली मीडिया जो चवणु आहे त इसराइल में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। इसराइली हुकूमत पारां शहरनि खे बंकर्स जे वेझो रहण जी हिदायत। बेप ख़ासि वेझो भुल में ज़हरीली दवा पीअंदड़ हिकु ॿारड़ी दम ॾेई छॾियो। गुड़सूमार शहर में हफ़्तो अॻु 3 ॿारड़ियुनि ज़हरीली दवा पाणी समझी पी छॾी। ॿारड़ियुनि खे मिप ख़ासि इस्पताल खां हैदराबाद रिफर कयो वियो। 4 वरनि जी इकरा शहर फौत। ज़ुलेखा ऐं रुखसाना जी हालत में सुधारो।